अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़ी औरत ज़बरदस्ती तलाक जो मुतालबो करे थी, जॾहिं त इन जो शौहर हर तरह से घर हलाइण चाहे थो अने शौहर जो कोई पण फॉल्ट आहे न, इन जे बावजूद औरत तलाक मंगे थी। इन औरत के बारे में शरीयत जो कहिड़ो हुकुम है? अहिड़ी औरत जेको ज़बरदस्ती तलाक मंगे थी अने घर हली सघे थो, इन जे बावजूद इहे इन शौहर के जे नापसंद करे थी, त इन लाइ करे सख़्त वईद आ वई है। अबू दाऊद हदीस नंबर 2226, अन अयूब अन किलाबत अन अबी अस्मा अन सोबाना सईदना सोबान रज़ी अल्लाह ताला अन्हो थी रिवायत है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अयो मा इमराअतिन सअलत ज़ौजहा तलाकन, कोई पण औरत पिंड जे घर जे धणीअ वटां तलाक मंगे थी, डिमांड कजे मूंखे तलाक खपे थी, फ़ी गैर मा बासिन, वग़ैर फोकट जे, वग़ैर कंहिं तकलीफ़ जे, इन कोई तकलीफ़ न आई, इन जे बावजूद तलाक मंगे थी, फ़हरामुन अलैहा, अहिड़ी औरत मथे हराम है। कहिड़ो हराम है? राहियतुल जन्नते, जन्नत जी खुशबू उन औरत मथे हराम है जेको ज़बरदस्ती तलाक जो डिमांड करे थी। जाऊं हेॾा न वञा, मूंखे ई नथो खपे, ई अहिड़ो आहे, ई होड़ो आहे, खोटो ऐब ज़ाहिर करे थी, घर हली सघे थो, इन जे बावजूद जे तलाक 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 तंहिंजी रट लॻाए वेठी आहे, घर नथी वसाए, इहा औरत एतिरी गुनहगार आहे जे हरामुन अलैहा राहियतुल जन्ना, जन्नत जी खुशबू तक अहिड़ी औरत लाइ करे हराम है। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।